उन 28 सालनि जे अरसे में अञा हिनखे ज़िंदगीअ तमामु घणा कम करणा ही उनजी शुरुआत हुई उनजी पहिरीं छलांग हुई या पहिरीं परवाज़ हुई जेका टिनि चइनि शोबनि में हुन करणु पई चाहे। हिकु शोबो मौसीक़ी हुई। मौसीक़ीअ में हुन जा तजुर्बा करणु पई चाहे परवाज़ करणु पई चाहे ॾिसणु पई चाहे। मौसीक़ी जेका असांजी रोज़ जंहिंखे असां ग़िज़ा चवंदा आहियूं इंसान जी दिमाग़ लुत्फ़ अचे थो मज़ो अचे थो या उन में पंहिंजी दर्द जी बयान उन में करे सघे थो उनखे पंहिंजे इज़हार जो ज़रियो बणायो ऐं उन कोशिशि कई अञा उन शुरू में बाबरा पान शुरू कया। शाइरी जी ॿियो उन इज़हार हो शाइरी में बि उन पंहिंजे कचा फिका जेके ख़्याल हुया उनखे पेश करण जी कोशिशि कई। ऐं टियों उन वटि इज़हार जो ज़रियो रेडियो हुयो। रेडियो जे आवाज़ जे ज़रिए माण्हुनि ताईं पंहिंजो पैगाम रसाई करणु पई चाही। इहे टे हिकिड़ा शोबा जिनखे हुनखे ज़िंदगी तमामु घणो सफ़र करिणो हो। पर मौत जे लाइ ख़ुदि तमामु हिकिड़ो ज़बरदस्त बहस आहे त छा मौत ज़िंदगी जो ख़ात्मो आहे या ज़िंदगी जो तसलसल आहे। उन लाइ मज़हबी नुक़्ते नज़र बि हिकिड़ो मौजूदु आहे। मिसाल तौरु हिंदू धर्म में 7 जनमनि जो तस्वर आहे। 7 दफ़ा इंसान जनम वठे थो हिकु दफ़ो मरे थो वरी जनम वठे थो मरे थो वरी जनम वठे थो। ऐं ख़ुदि इस्लाम में बि ॿिए जनम जो तस्वर मौजूदु आहे। माना इहा ज़िंदगी जेकी मौत आहे उहा ज़िंदगी जो तसलसल आहे। ज़िंदगी फना नथी थिए ख़तमु नथी थिए। साइंसी हुनजो तस्वर बि अलॻि मौजूदु आहे। साइंस चए थी त ज़िंदगी ख़ुदि जेकी आहे उनजा अंसर एलिमेंट्स जेके आहिनि उहे विखरी वञनि था नए सिरे सां कंहिं न कंहिं ज़िंदगी में उन्हनि जनम वठनि था। इहो साइंसी मौत जो तस्वर मौजूदु आहे। इन करे असीं सम्झूं था त हू जॾहिं जे सरफराज़ जो जो ज़िक्र थिए थो उनजी आवाज़ जो ज़िक्र थिए थो उनजी शाइरी जो ज़िक्र थिए थो या जंहिं बि शोबे में उनजो ज़िक्र थींदो रहंदो ऐं सम्झां थो सरफराज़ असां खां अलॻि न आहे उनजो मौत न थियो आहे। उहो असां सां असांजे ख़्यालनि में असांजे सोचनि में असांजी मोहबतुनि में हमेशह गॾु आहे ऐं गॾु रहंदो। तव्हांजी महिरबानी। मुंहिंजे भाउ ईसा मेमण जॾहिं सच जी ॻाल्हि कई ऐं उन सच जेको बच बचाए थो उनजे ज़िक्र कयो त मुंहिंजी दिलि चवे थी त मां वरी असांजे अज़ीम पुरख्त ऐं